Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. गुलो ये कुजाड़ो डॉक्टर ये मुर्स बच्ची त विंदो क न न एड़ी का भी गाल ना है हमरा बिल्कुल ठीक है आ इंजेक्शन लगाया तो हमरा बिल्कुल ठीक थी विंदो अल्लाह ताला रहम करो। ये डॉक्टर ये पर थो कुजाड़ो है से ए ई तो सुना है कंफर्म करन लाए टेस्ट करायूं था एक ॿिनि ॾींहनि में इंशाल्लाह खबर पई वेंदी। ए पर डॉक्टर तू परेशान न थी गुलड़ा सेठ के इंजेक्शन लगण खां पोइ होश में अची वेंदो। ए अलाए जा होश में इंदो ए अलाए जा ज़को विंदो। गुलू तू घबराए न सेठ के कुछ न थींदो मां टेबलेट वगैरह लिखी तो ॾियांव ऐं इंजेक्शन भी लगायस तो। चुरे पुरे ही कोन दो ए सुई ते ही कोन पे चुरे पुरे। रानी है ॾिसो सा ए हलो राणिया हाँ चने सर खखर में खड़ा हण कौन छदींदे अरे या त तुझी पुरानी आदत आ ए खखरे के खड़ा हण मोहलाए का गाल ही कीने पराउन के लताड़े मारे नाश करण जी हिम्मत रखा तो राणिया। मुझे यार मुझे राज जे माण्हू मुराद अलीअ जी तू चोरी कराए चङो कम न कयो थई चने सर आऊं चवाई तो ये ॿारहाणियूं छॾ न त ॾाढो ॾुखियो थींदे चोरनि जी नानी न थी चोरी तो कराए ग़रीबनि जूं। ए राणिया ए इन ॻाल्हि जी मुख का बि कन जन किने पर जे मौजा माण्हू चोरी करे आया भी हूंदा इन मज तो जो कुजाड़ो ए तुमको इन डे जो वाली त की नहीं चने सर जे करे आऊं ॾेह जो वाली कोन आहियां पर ग़रीबनि ते ज़ुल्म थींदे आऊं ॾिसी भी कोन थो सघां। मुझे ही राज भाग जे माण्हू जी चोरी थी वञे उन जो घर लुटिजी वञे उन जे मथो ज़ुल्म थे तुझा माण्हू चोरियूं कयूं हलिया वञनि आऊं चुप करे वेही रहां। इन चोरी जी मुखे खबर कीने पर चने सर खान अग कड़ियूं चोरियूं वापस कयूं इन चने सर गरीबन जा गद्दार अड़े ओ जालिम वरी भी आऊं तो के बार बार मिंथ मेड़ तो क्या आऊं वरी भी चवाई तो थोरी गाल मां समझी वञ त चङो थई। ए तू वरी केड़ो चङो मुरसई जो मुख थो चुई असी अवाम दोस्त माण्हू आहियूं अवाम दोस्त तू त अलाए कहिड़े नस्ल जी पैदावार आई रुगो धरती वारनि सां धोखा कंदो तो वधी। भले राणिया भले गाल त इएं पियो करे जी ॼण सॼे थर जी धरती जो धणी हुजी तूं धरतीअ जो धणी मुंहिंजो रब्बुल आलमीन आ पर धरतीअ ते जेके ग़रीब मिस्कीन मारूअड़ा आहिनि उन्हनि जे मथां ही राणो खान सिर घोरण जे लाइ हर वक्त तैयार रहंदो आहे। ए राणिया ए तो जूं ये बेबुनियाद ॻाल्हियूं ॿुधण जो मूं वटि टेम कीने ॻाल्हियुनि ॿुधण जो वक़्तु कोन्हे या मुझे गालिन जो जवाब तो वट कोने। हल हल मुड़
विरस तो ॾिसो अकाबर बाक़ी मूं वटि इन फज़ूल ॻाल्हियुनि ॿुधण जो वक़्तु किने। हल हल। बहरहाल आख़िरी भेरो चवाई थो मुंहिंजे दोस्त मुरादिली जी चोरी वराए दे, न त चनेसर तुझे लाइ चङो न थींदो। खुदा हाफ़िज़। ए तू राणो खान नहीं त आम बि चनेसर खान आहियां। अहिड़ा ॾींहं जा तारा ॾेखारींदसि इहो यादि कंदे। इन जानल जे करे इहो फाहो ख़दम त मवाड़ थिया मतारो थिया। ख़बर थी को सुभाणे हुनसी निकाह है। ए हाणे गचड़ी इते मंजी दे पियो हूंदे। अरे नाड़े ना डाकदार मूंखे चयो त हिकिड़े ॾींहं में 8 कोर थी वेंदे। अस्सलामुअलैकुम सेठ कहिड़ा हाल आहिनि? हाणे सेठ ईअं आहे त मूं तव्हांजूं टेस्टूं ॾिठियूं आहिनि, उन में इहो आयो आहे त तव्हां का ज़हरीली शइ खाधी आहे। भला तव्हांखे कुझु यादि पए थो अहिड़ो जो तव्हां अहिड़ी कहिड़ी शइ खाधी आहे? मूंखे यादि कान्हे। ए हाओ हाओ ए मुख ज़्यादा है। ए हिन मुए ए हिकमत वारी दवा खाधी है। अच्छा 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 चङो बाबा, इहो त भला आऊं वक़्त ते पहुची वियुमि, न त कुझु बि थी सघियो थो अहिड़ो। अरे मौत माजून ने कुछ तो खाधो हो, हकीम कना गिनी आयो होसि। बाबा उहे हकीम ई मरी विया हलिया जेके जड़ियुनि बूटियुनि जी सुञाणप रखंदा ऐं उन्हनि मां दवायूं ठाहींदा। ए डाकेदार इन गुलूड़े जो कारमो थियो जंहिं मूंखे सलाह ॾिनी। ए तूं बि हाणे जवान थियण जा ख़्वाब पियो ॾिसे। बाबा ॾिसो, जेकॾहिं कंहिं सुकल काठ ते पाणी हारबो त उन मां अंगूर निकिरंदा। ए डॉक्टर साहब ए ई मुंह इन निभागे के चियो हो। ए तो जो पाकड़ो पांव अची थियो आहे। ए को कने दवाऊं खाई ही तो ए खणी उछले जड़ी न मया। अरे ए मुहे तो मुख्य ॾिनी हुई न। खैरा खैरा सेठ, हाणे तव्हां विड़ो न पाण में ऐं अलाह ख़ैर कंदो, तव्हां ठीकु थी आयो ऐं थोरो घणो परहेज़ कजो जेको मां ॿुधायो तव्हां। ए हा डॉक्टर मां हाणे हलां थो, वरी जेकॾहिं ज़रूरत पए त मूंखे ॿुधाइजो। ए वॾी महिरबानी, ए तो जी वॾी महिरबानी। न न का ए दादू जी भी काहिड़ी दवा रहल हुई का? ए निभागे ठुप्पू मारियो हुयो। ए तू भी सही हाणे झट मज 14 साले जो तो थे। ए निभागा मोह तो समझो कीन का मतारो थिया। अरे मुर्गो मोस ए मानू है भी सच चियो आए। ए रही त केड़ा रूप। हाय हाय मोहजी जानल किथे आई। अरे निभागा इन जानल जे करे यो फाओ कदम त मवाड़ थिया मतारो थिया। खबर थी को सुभाणे हुनसी निकाह है। ए हाणे गचड़ी इते मंजी दे पियो हूंदे। अरे नाड़े ना डाकदार मूंखे चयो हो त हिकिड़े ॾींहं में 8 कोर थी वेंदे। ए हाओ हाओ ए चंगू भलो थींदे। ए दादू जा हथ लगल आए। ए सिगो की न दो थिए। दादू ई मोजी थींदी लड़ाई वेठो ॾिसज, रगो किंझरी वञण दे। ए चंगू सेठ, ए हाणे तू इते पियो वात जा ठका वडे। ए आऊं हलई पियो हट ते। ए बरबुद हिकड़ी झुपड़ी मोकलजे। ए हेकी मोकले या ब मोकले? ए पेड़े जो माला है का? ए झुपड़ी जी माने तो के आदत पजी हुई। तिका
ॾिसो त सही मुंहिंजे भाउ कीअं न पई मौज करे घर मुंहिंजो ही मुर्गो ई निकन सॼी थी वेई भागी कंहिं चाहे जे ॾिसो त कीअं पे हर सिंगार करे हला जे गुजारो मन मचाएसि जो पिंड के पई ठाहे ऐं ठोह करे। सुवराणी, ओ सुवराणी। अचां थी अचां। तो त मुंहिंजो असल नालो ई विसारे छॾियो आहे सारंग। इन करे त तूं मुंहिंजी सुवराणी आई। ॿिया भले तोखे सुखा चवनि। मूंखे छा लाइ सॾु कई? मोकल जी दरख़्वास्त ॾिनी अथमि। दुआ कर त मोकल मिली वञे त पोइ ॻोठ हलूं। हा सारंग, ॻोठ जी त मूंखे बि ॾाढी सिक लॻी आहे। हाँ ज़रूरु हलंदासीं। उहो बि चनेसर ख़ान माण्हुनि खे चवंदो तो हुते त सारंग नौकरीअ जो बहानो करे भॼी वियो। अच्छा? पर इहा हुनजी भुल आहे। मां हुन जे लाइ अहिड़ो जार विछाईंदुसि जो हुनजी नस्लूं यादि कंदियूं। ज़ालिम खे ज़ुल्म जो नतीजो ज़रूरु मिलंदो सारंग। हाँ सुवराणी, मां हुन जे लाइ घाट घणे रहियो आहियां। कॾहिं न कॾहिं के नतीजे ते ज़रूरु पहुचंदुसि। पर आऊं चांहि रखी आई आहियां, उहा खणी अचां। हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजी वायूं पताल ज़रूरु थी। तोखे वाट न मिलंदी कंहिं पासे बि निकिरण जी। मूं अव्हां खे चयो उन्हनि खे ॿधी खंभे खणी हिते अचो, मार ॾियण लाइ न। राणा असां सोचो हो त निभागे खे कुटे सटे ॿधूं था, पर वो निभागा धके वेझा भॼी विया। जेसी ताईं अवी उन्हनि खे रसनि सां ॿधी कीले हिते वठी न ईंदो तेसि ताईं मुरादली जी चोरी वापसि कोन थींदी। ॿुधी छॾियो। ए राणा, अॼु न त सुबुह जो वरी बि भुल ते चढ़ंदा, सटे कुटे करे खणी ईंदासूं। मुरादली ॾाढो परेशान आहे। हुनजी चोरी भराइणी आहे कंहिं बि सूरत में। ए हाओ राणा हाओ। इन्हीअ चनेसर खे काबू करण जे लाइ, पंहिंजे पेरनि जे हेठां करण जे लाइ कुझु न कुझु करणो पवंदो। ए राणा खान, हा तूं दिल मलाए, अब की न का कुछ करे था वठूं। हाँ वरी भी तहां के चवां थो, वरी भी कोशिश कयो कंहिं भी सूरत में चोरी भराइणी आ। ठीक आ? तव्हां फिक्र न कयो, इहो जरूर थींदो। ए सॉरी, केतरा भेरा तो हके चयो आहे में उथी मानी पचा मुंची मर्जी पचाया न पचाया, तोखे भुख लगी आहे त पाण वनी पचाए खा न। माई दिसो सोरीअ जा कम किथां असांजी फिटी जो हिन टोटण सोरीअ के पिंड अची आंदोसे। मसी आऊं चवाई थी बिना के सबब जे मुखे मेहणा न दे। ए कम जो थी चवाए त बरो तो वटई तो कना त सोरो इए चंगो हुयो। मुआ के मिंथ कोने कई हुई त मुंजो संग अची वठो मासीअ खां। बस माई असांजी तकसीर फिटल हुई जो तो के न घर में आंदोसे। फिटल त मुंजी हुई जो तो जड़ी सस अची मथे लगी आहे। हाणे मोह से घणो वात महण न त मोह कना वाकिफ आई। हिन रन मां त अड़जी वई आहियां, मोई न मरे थी न मंजो छडे थी। हाँ करे को थी मुई निभागी सोरी, करे कोन थी मुई निभागी सोरी। एडी जो निभागी आया त पान पचाए खा न। बच्चा वीडियो निभागी बन ए जॾहिं न असां जहिड़ा अरड़ा माण्हू उथी पवंदा आहिनि, ए आ जहिड़नि खे घर जो रस्तो बि यकीन ईंदो आहे। राणिया चनेसर तो रुगो ग़रीबनि खे अखियूं ॾेखारियूं आहिनि। जॾहिं न मुंहिंजे साम्हूं ईंदे चनेसर तॾहिं तूं कंद मथे खणी निराणे खान सां ॻाल्हाए बि न सघंदे।
बेली जुड़िया भली आए भली। तू तो होटल छॾे सिंध कमाइण वियो है न? यार भूरा मूं सोचो सिंध में मजूरी हूंदी पर उते बाबा मज़ो कोन्हे। गुजारे लाइ जुड़िया भूरा जी सिंध में पानी खत्म थियो न अब उते भी धंधो कोन्हे। आओ बेली एक खबर तो मो भी सुनी आहे। यार बियो तो उते मुखे सुख भी कोन पे आयो। पंहिंजी धरती पंहिंजा ॻोठ जा मज़ा ही ॿिया आहिनि। हाओ बेली जुड़िया माण्हू भले किथे भी वञे पर पाण कख की न विसरंदा। तॾहिं त भूरा आऊं भी मोटी आयसि न। ऐं जुड़िया वरी होटल खोलींदे का? न बेली भूरा होटल जो धंधो कोन्हे। गुल्लू चयो त सेठ के माण्हू जी ज़रूरत आ। जे सेठ बिहारे तो दुकान ते तो उते बीहंदुसि। ऐं जुड़िया हल तो हलो हलो भूरा। राणिया ए तो मोजे माण्हू ते हल्ला कराए चङो कीम कयो आहे। चने सर दुआ कर दाव को न लॻो। तो जेके हमरा मोकिलिया हा न पंहिंजा भॼी हा ॾिनो खुड़िन ते ज़ोर। जेकॾहिं मुंहिंजे हथ चढ़ाना न रड़ियूं राज ॿुधना। ए आऊं माठ मजाया तो तोजो मन वधंदो पिया वञा। तूं गुजारो तो समझी चने सर के राणिया। चने सर ॻाल्हि ॿुध आऊं हक़ आऊं सच जे रस्ते जो राही आहियां। ऐं न मुंहिंजे सीने में पंहिंजे मारूड़नि जे लाइ पंहिंजे सांगीड़नि जे लाइ सिक ऐं उकीर आहे। जॾहिं तो जहिड़ा ज़ालिम थर जे मारूअनि ऐं सांगीड़नि ते ज़ुल्म जा पहाड़ किराईंदा आहिनि तॾहिं आउं उन्हनि मारूअनि जे लाइ छपर ऐं छांव बणजण जी कोशिश कंदो आहियां। ए जॾहिं न असां जहिड़ा अरड़ा माण्हू उथी पवंदा आहिनि ए आ जहिड़नि खे घर जो रस्तो बि यकीन ईंदो आहे। राणिया चने सर तो रुगो ग़रीबनि खे अखियूं ॾेखारियूं आहिनि। जॾहिं न मुंहिंजे साम्हूं ईंदे चने सर तॾहिं तूं कंद मथे खणी निराणे खान सां ॻाल्हाए बि न सघंदे। ए जे माण्हू जे दया कना ॾेह ॾकनि हुन जे कंधे टकण जी ॻाल्हि तो करी। ए मौत सदाई ॿियनि खे झुकायो आहे। तूं मुंहिंजे झुकण जी ॻाल्हि तो करी राणिया। आउं मञा थो चने सर ग़रीब बेवस ऐं ग़रीब मारूअड़ा ज़रूर उन्हनि तुझे साम्हूं कंध झुकायो हूंदो पर ही राणो खान जॾहिं न तुझे साम्हूं आयो चप्पल पड़जी तुझे साम्हूं बीह रहंदो जबल बणजी। ए मौतो जहिड़ा कई जबल चपटी सां भोरे अटो करे छॾिया। ए गिदड़ तूं तो शेर खे ॾेजारियां। अड़े हल हल चने सर मैदान छॾे भॼी वे न। इहा त रुगो लफ़्ज़नि जी वेड़ हुई। साम्हूं न जॾहिं राणे खान जे ईंदे त दोॾा निकिरी वेंदई। हल बंद कर फोन। समझे छा तो पंहिंजो पाण खे इहो चने सर। हिक मौसम जो बहुत सुहिणा ॿियो जनल तो मन तो ते ड्रो सुहिणा। हिक मौसम जो बहुत सुहिणा ॿियो जनल तो मन तो ते ड्रो सुहिणा। ए सेठ ए मुआ समझो त तो मरी वेंदे ए पर तो त तैयार लगो वेठो आई मुआ। अरे गुलूड़ा आऊं घणे माण्हूअ जा सिर कड़ी पोइ भरदुसि। ए हाओ हाओ
ए पर वो जुड़ियो आयो ही ए ओ के हट ते रखण जो चयो ही की ए हाँ गुलूड़ा यार हट ते वाकई बे माण्हू जी ज़रूरत आहे बेरी हाणे मूंखां कमु न पियो थिए ए त पोइ जुड़िए के चुआ त मो असी सुबह जो हट ते कम अची करे आओ पर पगार जी चिट्टी गाल कजे छो त जुड़ियो आहे रड़ियो सुभाणे वरी माण्हूअ खे पियो दाहूं ॾींदो त सेठ मोह जी पगार खाई वियो उन किस्म जो माण्हू आहे ए ओ गाल मो करे छडी है ए जुड़ियो पाण सी अड़ी की न कंदो सेठे खसो ए सेठ ए हां बेली हलाई भी हट ते ए जुड़िए के चवा वनी हाँ हाँ चुएस ए मोआ किथ वियो होए ए नूरी आऊं सेठ के दिसण वियोस निभागो जरे घट मोह ए खुजाड़ो था मोए के मोए तबियत की ना दवा वती उन मधे जनाणो ए यो मो हयार की आहे हयार त छा काए जानुल सी निकाह कदे तो विजे ए हेके बिन दीहन में जानुल से निकाह विझंदो निभागो बीमार है तभी नि शौक के की न तो छडे आओ मुख चयो आहे सदोल वजाण अचज ताहा जो तो मो आगे मांजे टुकर केरियो ए निभागी मोह जो एहो धंधो आहे आऊं दूर न वजाईंदुस त जो केर वजाई ए मोआ वनी मर ते मांजे मुंजो कुजाड़ो ए आऊं ते मिड़ई ती गाल कया ए जने कदे मोह जे फटंदे थी कुखे निभागी ए त मोह जी सुञाणप आहे ए आओ आओ ए हाणे तो जी ने सुञाणप न दौलत जी बीठी आ बियो न त हर को मोह के इन दौलत जे करे इज्जत थो ने हाओ हाओ तो खे तो मानू ही जो हार था समझे ये न ए नाले मुर्स जो दांजी ते कीने काढू त किए तो करे ए निभागी तू है के मोह जी इज्जत की नथी करी बाकी राजे में झाली दिस त खबर पवने ए मुके कीने लाचारी जो तुझे पोया पई ए पिन्ना ए निभागी आओ पिन्ना तो ए हाओ हाओ ए बाकी मानू तो के ने इनाम था देन इनाम ए रन तू अज वरियो थी पादर खाए ए पादर ने जे मोते अको कान ए न रेहण की मडी थिया वजा तो वना ए हाल ए वाइडी वाइडा ने भाग ए मेंजी त जिंदगी तबाह थी वई इन मोर सा शादी करण का पोइ सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।